अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवार बाबा आलम क़लाम। दॿड़ दुस ॼण लॻी पई आहे, ईअं थी पियो आहे। सरस थियण लाइ ॼण ओसीअड़ो लॻो पियो आहे। नाज़ुक तबियत भरियल अहिड़े माहौल में, हद खां वधीक ॼण अहिड़ो अंदाज़ लॻो पियो आहे। दॿड़ दुस ॼण लॻी पई आहे, ईअं थी पियो आहे। सरस थियण लाइ ॼण ओसीअड़ो लॻो पियो आहे। हिकु अहिड़ो अहसन तरीक़ो आहे उन में जो अक्सर रुसवाईअ जो घणो सामान ॼण लॻो पियो आहे। दॿड़ दुस ॼण लॻी पई आहे, ईअं थी पियो आहे। सरस थियण लाइ ॼण ओसीअड़ो लॻो पियो आहे। बाज़ार में नज़ाकत अहिड़ी जो सुहिणल ख़ैर ख़वा, पर सऊं सिधो ॼण टोटो लॻो पियो आहे। दॿड़ दुस ॼण लॻी पई आहे, ईअं थी पियो आहे। सरस थियण लाइ ॼण ओसीअड़ो लॻो पियो आहे। अंदर जूं ॻाल्हियूं त या अलीम तूं ई ॼाणे थो। बहार में बि ॼण ख़िज़ां अहिड़ो हवा वाव लॻो पियो आहे। दॿड़ दुस ॼण लॻी पई आहे, ईअं थी पियो आहे। सरस थियण लाइ ॼण ओसीअड़ो लॻो पियो आहे। ॾुखायलनि जूं ॻाल्हियूं हालत बेवस मजबूर तूं ई दूर कर, ॼण न वणंदड़ माहौल लॻो पियो आहे। दॿड़ दुस ॼण लॻी पई आहे, ईअं थी पियो आहे। सरस थियण लाइ ॼण ओसीअड़ो लॻो पियो आहे। या अल्लाह रहमान रहीम हकीम क़ादिर करीम मिठूअ खे। या अल्लाह रहमान रहीम क़ादिर करीम, या अल्लाह रहमान रहीम हकीम क़ादिर करीम मिठूअ खे। खुशहाली कर, मतलब नेक मक़सद पुॼाए, ॼण घणो ओनू लॻो पियो आहे। दॿड़ दुस ॼण लॻी पई आहे, ईअं थी पियो आहे। सरस थियण लाइ ॼण ओसीअड़ो लॻो पियो आहे।